ॾिनी मोमनो कुल्ला शाइन आसाइना हो फी इमाम मुबीन। अल्लाह जे कुरान फरमायो इमाम हर शइ जो आलिम हूंदो आहे, जाहिल न हूंदो आहे। जेको जाहिल हुजे उहो सम्झो त सचो इमाम न। जेको काइनात जो इल्म रखे थो उन जहिड़ो ॿियो कोई इमाम कोन आहे। ॿी बि जी शान ॿुधाए वञा वॾी वारो त हक़ जो इमाम जेको हूंदो आहे, सच्चा इमाम जेके हूंदा आहिनि उहे दुनिया वारनि जा ग़ुलाम न हूंदा आहिनि, दुनिया जे अॻियां सिर न झुकाईंदा आहिनि। इमाम ईंदो आहे तॾहिं बि सिर सजदे में हूंदो आहे, वेंदो आहे तॾहिं बि सिर। भले तव्हां थकिजी पोइ मां न थकिजो, मौला सलामत रखे। इमाम जी अॻ निशानी आहे। हाणे अल्लाह जे रसूल खां पुछो या सरदार तव्हांजी नबूवत जिते ख़त्म थी इमामत शुरू थी त तव्हां बि त ॿुधायो त इमाम जी हक़ीक़त छा? हिकिड़ा त कीअं था चवनि, ॿिया कीअं था चवनि। तव्हां ॿुधायो त इमाम कॾहिं खां हूंदो आहे, इमाम छा थींदो आहे, इमाम कीअं हूंदो आहे? अल्लाह जे रसूल फरमायो अल इमाम व इमामुन वलौ कान सविया। इमाम हर वक़्त में इमाम, नंढो हुजे त इमाम, वॾो थींदो त इमाम, जवानी में अचे त इमाम, पीरी में हुजे त इमाम, शिक में मादर में अम्मा सां कलाम करे त हक़ जो रोण वारो। इमाम हर वक़्त में इमाम, इमाम हर वक़्त में इमाम। इमाम कॾहिं कंहिंजो अल्लाह खां सवा मोहताज। ये मदीने में तॾहिं बि इमाम, करबला में अचे त इमाम। पर रोण वारो जे करबला खां हथनि में ज़ंजीर पाए वञे शाम तॾहिं बि मूं पढ़ी छॾियो, तव्हां ॿुधी छॾियो, तव्हां रोई पिया आहियो, मां सम्झी वियो आहियां छो त मां सैयद आहियां, मां सम्झी वियो। तव्हां छो रुना आहियो, तव्हां छो करे रुना आहियो? छो त तव्हांखे इहो यादि आयो आहे त इमाम क़ैदी थी सजाद मौला वियो शाम, पर अकेलो न वियो, केरु गॾु हुयसि, परदेदार माऊं पुठियूं भेड़ूं। उहो सैयदनि जा मुकानियो बसि इंतज़ारु करायां, पातो हथनि में ज़ंजीर, बणिया शाम जा क़ैदी, रवानो थियो सैयदनि जो काफ़िलो शाम। सिर कयूं सांगनि ते सवार। पहिरें नंबर ते इमाम हुसैन जे सिर जी सांग आहे। ओ मोमिनो हुसैन जे रोण लाइ आयो न, हुसैन मौला जे सिर जी सांग। पर हुसैन मौला रोण वारो अहिड़ो करबला खां वठी शाम ताईं क़ुरान पढ़ियो जो कंहिं कारीअ खे ताक़त, कंहिं कारीअ खे ज़रूरत न आहे जो हुसैन जहिड़ो क़ुरान पढ़े। जॾहिं हुसैन मौला जो क़ुरान सांग ते ॿुधो न, हिंदा जे बानीअ अॼु चवे थी हिंदा तूं चवंदी आहे मुंहिंजा मदीने वारा सैयद ॾाढो सुहिणो क़ुरान पढ़ंदा, पर अॼु त मां अजीब मंज़र ॾिठो आहे, सिर धड़ खां जुदा आहे, पर क़ुरान अहिड़ो सुहिणो थो पढ़े जो पखी परवाज़ ख़त्म करे शहीद जो क़ुरान था ॿुधनि पिया। रोण वारो जॾहिं हिंदा जे लफ़्ज़ ॿुधा न, हिंदा चवे थी मां कीअं तस्लीम कयां, इहो कहिड़ो कारी क़ुरान हूंदो जेको मुंहिंजे मुर्शिद हुसैन खां वधीक क़ुरान पढ़ंदो। पर रोण वारो हिंदा खे अञा इहा ख़बर न पई आहे त उहो ई मदीने वारो हुसैन आहे, उहो ई मोहर नबूवत जो सवार हुसैन आहे जेको अॼु बाज़ारुनि में क़ुरान पढ़ंदो थो। मौला बेगम में ॾिनो आहे, मौला बेगम बसि मां उनो ख़त्म कयां, इंतज़ारु करायां, छो आहे परदे जो इंतज़ाम। हिंदा चवे थी मां हिन जो क़ुरान ॿुधंदसि। ओ मोमिनो मुंहिंजे अखियुनि हथ मां ॾिसो, इशारो थो कयां कनातुनि जे पासे, परदे जे लाइ कनातूं लॻी वयूं, पर तव्हां ज़्यादा रोई पिया आहियो ॿुधी करे, इन जे करे त जेके असुल परदे जा मालिक उहे त बिना चादर, उहे सैयद जो बिना चादर। अॼु उनजी बानी हिंदा मञण वारी मोमनियाणी परदे सां अची रही आहे। आई आहे न हिंदा, ॿुधई शहीद आज़म जो क़ुरान, ॿुधी करे हथ ॿधी चवे थी मूंखे ॿुधा शहीद राहिल्ला तूं नबी आहे या इमाम आहे जो सिर धड़ खां जुदा, पर क़ुरान तोखां कंहिं जुदा न कयो। लफ़्ज़ मसाइब जी हुआ, क़ुरान असांजे सैयदनि सां पोइ बि गॾु, क़ुरान तोखां कंहिं जुदा न कयो आहे।
मूंखे पंहिंजो नालो त ॿुधा। ओ मोमिनो, अञा हुसैन जा लब न हलिया आहिनि, नालो न ॿुधायो अथऊं। या पोयां हिकु कैदड़ बीबीअ जो होरिया होरिया आवाज़ आयो, हिंदा हिंदा इन खां न पुछ, इहो मसरूफ़ क़ुरान आहे, मां तोखे ॿुधायां हिन जो नालो छा आहे। जीअं बीबीअ न हिंदा जो नालो खयों, पोइ ते हिंदा ॾिसी चवे थी, छा कैदड़ मूंखे तूं सुञाणे थी, छा मूंखे सुञाणे थी तूं मुंहिंजी वात सां। बीबी रोई चवे थी, हिंदा जीअं मां ज़ैनब तोखे सुञाणा, इहे शाम में ॿियो तुंहिंजो कोई। चई भला तुंहिंजो नालो छा आहे? चई मुंहिंजो नालो आहे ज़ैनब। बस बसाब जो लफ़्ज़ इहो ई आहे, मुंहिंजो नालो ज़ैनब आहे। चयो किथों जा कैदी आहियो? आवाज़ मदीनो मोहम्मद जो। चई ख़बरदार, कैदर जे नालो ज़ैनब थी त मदीने जी नसल आहे, छो त मदीने में मुंहिंजी मुर्शिदाती ज़हरा जी धीअ ज़ैनब रहंदी आहे। बीबी चवे थी सुञाणे त उहा ज़ैनब मां, उहा हिंदा चवे थी मां कीअं मञा, जंहिंजा अब्बास ऐं हुसैन जहिड़ा भाउर हुजनि। उहा ज़ैनब बाज़ारुनि में सरनंगी कैदी थी आई। बसि इंतज़ार करायां। हिंदा पंहिंजी बानीअ खे चवे थी जल्दी कर वञी घरां क़ुरान खणी आ। ओ रोअण वारो थोरो मुंहुं मथे करे मुंहिंजे पासे ॾिसो। सैयद जो आख़िरी जुमिलो ॿुधो, सारो ॾींहुं रोड़ थियो। मां दुआ थो कयां, मौला ॿिए कम में न रो त हुसैन खे रो, या हुसैन ऐं ज़ैनब जे पर्स। मुंहिंजे पासे ॾिसो, हिंदा जे हथनि ते आयो न क़ुरान मजीद, क़ुरान मजीद आयो न, या थोरी देरि में क़ुरान परवाज़ कयो। परवाज़ करे वञी बीबी ज़ैनब जे सिर जो तवाफ़ कई। ओ ज़ैनब जे चादर खे रोअण वारो जॾहिं तवाफ़ कयईं न, हिंदा खे पक थी वई। चए थी मां लुटिजी वई आहियां, ही उहा ज़ैनब आहे जेको क़ुरान अदब करे रहियो।